तो जो जिक्र कादरी आ 3 दफा ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र करे, घणा दफा? जडे इंसान को गुनाह कंदो आहे, हेॾे तवजो कयो, गुनाह कंदो आहे त तिर जेतिरो हिकिड़ो दिल ते दाग थी बीहंदो आहे, वरी ॿियो गुनाह कंदो वरी ॿियो दाग, वरी टियों गुनाह कंदो वरी टियों दाग, ईअं हलंदे हलंदे इंसान जी जेकी दिल थींदी आहे उहा गुनाहनि में कारी थी वेंदी आहे। दुनिया जे तख़्ते ते पोइ उनखे सुकून न ईंदो आहे, दिल मायूस रहंदी आहे, घर में वेठो हूंदो उनखे घर में सुकून न ईंदो, घर जूं दीवारूं न वणंदियूं, घर जी छित न वणंदी, दुनिया जी कचहरी न वणंदी, सिर्फ़ उन गुनाहनि जी जे करे दिल जेकी कारी थी वई आहे। हुज़ूर गौसुल आज़म दस्तगीर फरमायो, जीअं के लोह खे बाहि में विझजे उन जी ज़ंग मेर ख़त्म थी वञे, शीशे वांगुरु उहा लोह जरकी पवे, ईअं 3 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो जेको ज़िक्र कंदो आहे उन जी दिल गुनाहनि खां साफ़ थी शीशे वांगुरु जरकी पवंदी आहे। भरी कचहरी में 40 दफा ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र करे, अल्लाह ताला उन जे उम्र जी खता माफ़ फरमाए छॾींदो आहे। त पोइ मोहब्बत सां गॾिजी करे जिक्र जी तवारा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा जेके तव्हां हिन साइड ते वेठा आहियो, तव्हां बराए महिरबानी हेॾां अचो, साम्हूं ॿार वेठा नंढा, तव्हां उथी अचो, वॾी महिरबानी। तकलीफ़ या तकलीफ़ न सम्झो, दुआ सम्झो, जेको चाहे थो त अॼु मुस्तफ़ा जे मीलाद में मुंहिंजी झोल भरिजी वञे, तव्हां हिन साम्हूं हिन पासे, हा वॾी महिरबानी। अवी भी जेके वेठा आहियो, जेके दीवार जे पासे, तव्हां हेॾे बि तव्हां बि उथी अचो, जेतिरो साम्हूं वेहबो एतिरी रहमत थींदी आहे। बसि साम्हूं पोइ जॻह आहे, वॾी महिरबानी। मिठा साईं, हेड़ियूं कचहरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि, नसीब भी वरी भाग वारनि खे थींदियूं आहिनि। हुज़ूर गौसुल आज़म दस्तगीर पीरन जे पीर फरमायो, जियां मां वलियन में सरदार आया, इयां मां गौसुल आज़म दस्तगीर जो कादरी सिलसिलन में सरदार आहे। मिठा साईं, भाग उन जा भला जे दिलबर नबी जो पंहिंजे घर में मुस्तफ़ा जो मीलाद कयो। असां बेहद शुक्रगुजार आहियूं साईं मिठड़े मान वारे साईं अब्दुल सत्तार जे फर्जंद साईं मोहम्मद इजाज ऐं ॿियो ऐं बराए ईसाले सवाब वालदा माजिदा हाजी मोहम्मद अनवर साईं ऐं वालदा वालिद मोहतरम साईं मौलवी गुलाम सरवर ऐं मरहूम मोहम्मद रहीम साईं ऐं तावन करण वारा मास्टर अब्दुल सत्तार अब्दुल खालिक साईं गुलाम सरवर साईं गुलाम मुस्तफ़ा अब्दुल लतीफ हाजी मोहम्मद अनवर ऐं उन जा नींगर ऐं मोहम्मद अकरम साईं।
इन जो वॾियूं महिरबानियूं जे करीम जो बच्चो समझी करे महबूब जे आशिकन जो दीदार करायो। इन्हनि जी दिल चाहियो त मीलाद भी मुस्तफ़ा जो आ त अॼु बयान करण वारा भी मुस्तफ़ा जा बच्चा हुजनि। अवांखे ख़बर आ त ही रबिउल अव्वल शरीफ जो महीनो केतिरो न मसरूफ़ हूंदो आ। तक़रीबन असां पंहिंजे इलाइक़नि में हिकिड़े ॾींहं में 4 खां 5 प्रोग्राम करे वेंदा आहियूं। 4 खां 5 प्रोग्राम। पोइ जॾहिं ओॾों हेॾे 2 प्रोग्राम हुआ, उन जे लाइ जॾहिं ओॾो निकितासीं, हिकिड़ो ॾींहुं त वियो सफ़र में, ॿी राति जो उहा राति जो बि जेको पहुतासीं देरि थी वई, वरी ॿियो ॾींहुं बि, वरी वापसीअ जे लाइ वरी टियों ॾींहुं बि। सम्झो त इन 2 प्रोग्रामनि जे लाइ असां पंहिंजा 12-15 प्रोग्राम छॾे करे अवां जी ज़ियारत जे लाइ हाज़ुर थिया आहियूं। इहा अवां जी मोहब्बत आ, दस्तगीर जे बचन सां अवां जो प्यार आ। अल्लाह से अवां जे इन इश्क खे सलामत रखे। बस मोहब्बत वारनि जी महफ़िल में अल्लाह ताला जरूर पुॼाईंदो आ। रात भी काफी देर थी वई, रस्तो बिलाग थी वियो, प्यादल सफर करे भी कुछ अल्हम्दुलिल्लाह महफिल में जो का महबूब नसीब फरमाई। महबूब जा परवानो मुस्तफ़ा जो मीलाद जो को आ, सिर्फ असां सुनन न मल्हायो आ। नबी जे अचण जी खुशी सिर्फ असां सुनन न कई, पर जॾहिं दिल पर नबी आयो मुस्तफ़ा जे अचण सां, वॾी महिरबानी सां पत्थरनि में भी खुशी ही। सुभान अल्लाह त चओ न, लगे तो सुभान अल्लाह विसरी थी वञे। हाँ, थोरो दिल खोले सुभान अल्लाह चओ। महबूब जे अचण जी खुशी वणन में भी, महबूब जे अचण जी खुशी जेकी आ उहा मुझे महबूब जा परवानो पत्थरन में भी, झंग जे जानवरन में भी, पखिन में भी, पर खूह गालाइन पिया, खूहन में भी मुस्तफ़ा जे अचण जी खुशी। हाने मां तो पुछा कया, पत्थर खुशी मल्हाइन, वण खुशू मल्हाइन, खूह खुशू मल्हाइन, झंग जा जानवर खुशू मल्हाइन, पखी खुशू मल्हाइन, बाक़ी हे आशिक़ रसूल मुस्तफ़ा जे मीलाद जी खुशी न मल्हाइन। सुभान अल्लाह दिल सां छो नथा चओ? जे के महबूब जे मीलाद जी खुशी आहे उहो हथ मथे खणी सुभान अल्लाह जो जवाब ॾे। पिरीं जा परवाना कुर्बान मां पंहिंजे दिल पर नबी जे मक़ाम तां अल्लाह ताला उहो नबी अता फरमायो जो 1,24,000 कमो पेश नबी आया। सभिनि नबियनि जो मक़ाम हिक पासे आ, मुस्तफ़ा जो शान अञा मथे आहे। 1,24,000 कमो पेश नबी आया, कंहिं भी नबीअ जो अहिड़ो शान न थियो, कंहिं भी नबीअ खे अहिड़ी उम्मत न मिली, कंहिं भी नबीअ जे नबूअत जी एतिरी बादशाही न हली। बस उहे जेकॾहिं बुरको मटाए विया त वरी ॿियो नबी आयो, पर वाह इहो आमना जो लाल आ, दिल पर नबी आ। जेकॾहिं दुनिया जे अंदर मौजूद आहिनि त बि मुस्तफ़ा जे नबूअत जी बादशाही, जेकॾहिं दुनिया मां ज़ाहिरी बुरको मटाइनि, अल्लाह ताला क़यामत ताईं बादशाही मदीने वारे साईं जी रखी छॾी आहे। इहो ई त मुंहिंजे महबूब रसूल जे मीलाद जो शान आ। इहो ई त मुझे करीम नबियुनि जे सरदार जी बादशाही ऐं अल्लाह ताला हुकूमत ही मुझे मुस्तफ़ा जी रखी छॾी आहे। क़यामत ताईं ॿियो नबी अचणो कोन्हे। जेकॾहिं नबूअत वारी बादशाही रब बरक़रार रखी आहे त आमना जे लाल जी रखी आहे। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ।
बस आयत करीमा बुधो उन जो तर्जुमो कुछ प्यार जो गालियों अर्ज करे इजाजत भिड़नी आ। अल्हम्दुलिल्लाह तमां असांजी महफिल में अजीम आलिम दीन हजरत अल्लामा मौलाना साईं नूर मोहम्मद नईमी दामत बरकातुम आलिया मुफ्ती नूर मोहम्मद नईमी दामत बरकातुम आलिया अल्हम्दुलिल्लाह तमां असां के ज़ियारत कराइन पिया। दुआ कयो त असां जे सुन्नन जे आलमन जे मथां अल्लाह ताला पंहिंजो रहम करम फरमाए। अल्लाह ताला उन्हनि खे सेहत सां लंबी उम्र अता फरमाए जेके तव्हां सां सुन्नन जे मथां सरमाया आहिनि। छो जो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाया अल उलमा वरसतुल अंबिया, मुंहिंजे इल्म जा वारिस आलिम आहिनि। सुभान अल्लाह त चओ न। ऐं इन आलिम दीन जो हुजण तव्हां सां सुन्नन जे लाइ फ़ख्रु आहे। पिरीअ जा परवानो सुभान अल्लाह। हथ मत कर जो भेज दस्तगीर ये ना भई हथ मथे हुजन जोरदार नारो भेज दस्तगीर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मुंजा मौला जो को दिल सा सुभान अल्लाह चवे उन्हनि जे बच्चन खे कुरान जो हाफिज बना जा। रब करीम फरमायो मुझे दिल बर नबी जेला अल्लाह ताला फरमायो तहकीक मां मोमिनन जे मथा एहसान कयो आ। केड़ो एहसान जो मां पांजो महबूब अवां खे अता फरमायो आहे। मां तवां जे मथा एहसान कयो आ जो मां पांजो महबूब। वाह वाह कमाल आ मुझे दिल पर नबी जे मकाम ता। जेको अल्लाह जो महबूब हुजे उहो पूरी कायनात जो महबूब बनजी वने। कुर्बान मां पांजे दिल पर नबी जे मकाम ता अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमायो मां मोमिनन ते एहसान कयो आ। केंते वो जेको बाबा मोमिन आहे सो ॻाल्हाए, जेके पाण में शक आ त पोइ उहो कोन न ॻाल्हाए। केते एहसान कंहिं कयो आ? अदा दुनिया जो को दोस्त तव्हां जे मथां एहसान कंदो आ उन जा एहसान बि ॻाईंदा आहियो न। को दोस्त एहसान करे ऐं उन दोस्त जो माण्हू एहसान मंद न थे, एहसान न ॻाए, पोइ उनखे छा चवंदा आहियो? यार हे गद्दार आ। छा आहे? गद्दार आ। मां हिन जे मथां एतिरो एहसान कयो, यार मुंहिंजो एहसान बि नथो मञे। पर रब करीम फरमायो मां मोमिनन ते एहसान कयो आ, ॿियनि ते एहसान न कयो आ। ओ प्रिय जा परवानो जे करे दुनिया जो को दोस्त एहसान करे उन जो शुक्रियो भी अदा कंदा आयो, उन के मेहरबानी भी चवंदा आयो, ओ अदा उन जा गुण भी गाईंदा आयो। प्यारा दोस्त पो जे करे दुनिया वारन जा एहसान गायो पो असा के रब करीम नबिन जो इमाम अता फरमायो आ। असा पांजे रब जा एहसान छो न गायो? असा दिल भर नबी जा मिलाद करे पांजे रब जा एहसान मलाईंदा आहियो त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो असां के नबियन जो इमाम असां जे कुणे में अता फरमाई। ये मिलाद जो चरागा ये सब रब जा एहसान गाईंदा आहियूं। मुंहिंजा मौला जो दिल भर नबी ॾिनो थी इन प्रिय नबिन जे सरदार जे अचण जी ख़ुशीअ में असां पंहिंजे घरनि खे पंहिंजे गलियुनि खे सींगारींदा आहियूं त दुनिया वारा ॾिसनि त रब जो एहसान कीअं था मल्हाइनि। ऐं मोमिन मल्हाईंदा ॿिया न,
खुश भी उहे थींदा जेके ईमान वारा हुंदा, खुश भी उहे थींदा जेके नबी जे अचण में खुश हुंदा। तो इन जे करे आशिक चओ न जेको जंहिंजे अचण में खुश हूंदो आ उहो ई उन जे अचण जी खुशी कंदो आ। पोइ सुन्नी भागन वारा आहियो, मुस्तफ़ा जो कलमो भी नसीब रब फरमायो आ, त मुस्तफ़ा जे अचण जी खुशी भी नसीब फरमाई आ। सुभान अल्लाह। हे मुल्ला चवंदा काथे आ मीलाद ॾेखारियो, किथे लिखियल आ मीलाद ॾेखारियो। पोइ तूं चवे त किथे लिखियल आ त मीलाद न कयो। ॾाढा तड़ करे सुभान अल्लाह जो न। को भी मुलो जहिड़ो सवाल तहिड़ो जवाब चवे। को भी मुल्लो न बाबा किथे आ मीलाद ॾेखारियो, किथे लिखियल आ। पोइ चवे बाबा तूं ॾेखार किथे लिखियल आ त मीलाद न कयो। ॾाढा तड़ करे सुभान अल्लाह चओ। पर असां सुनी तोखे ॾेखारींदासीं त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ जे अचण जूं ख़ुशियूं करायूं आहिनि। ॾाढा तड़ करे सुभान अल्लाह चओ न। कुर्बान वञा पिरीअ जे मक़ाम तां। अचो त ॿुधायां मुंहिंजो दिलबर नबी आयो कोन्हे, मुस्तफ़ा जा ज़िक्र अॻ में पिया हलनि। मुंहिंजे दिलबर नबीअ खां अचण खां अॻ में 1000 साल अॻ में जो वाक़ियो आहे। घणा साल? 100 200। अच्छा आवाज तव्हांजो घटि बो थो वञे, थोरो ॻाल्हायो त सही न। हाजी साहब नालो छा आहे तव्हांजो? हाजी मोहम्मद अनवर से सुभान अल्लाह चओ। 1000 साल अॻु जो वाक़ियो आहे। दिलबर नबी आयो कोन्हे, शान मुंहिंजे मुस्तफ़ा जो अॻ में पियो हले। वक्त जो बादशाह जंहिंजो नालो बुख़्ते नसरा, रात जो बिस्तरे ते सुतो पियो आ। ख्वाब थो ॾिसे, ख्वाब ॾिठई, ख्वाब ॾिसण खां बाद में जॾहिं जाग थी जाने ख्वाब जो ताबीर सुबुह कराईंदुमि। रात जो वरी सुम्ही पियो, सुबुह जो थियो उन खां ख्वाब विसरी वियो। नजूमिन खे घुरायई, जादूगर अची विया, नजूमी अची विया, कतारूं लॻी वयूं। जॾहिं बादशाह जो पैगाम पहुचो त नजूमी भजंदा आया। बादशाह ख्वाब जो ताबीर कराईंदो, पोइ इनाम भी ॾींदो, तोहफा भी ॾींदो। जीअं जो बादशाहीअ में पता बादशाह जो तख़्त हुयो, बादशाह जी आमद थी आ। बादशाह जो नजूमी ख्वाब जो ताबीर कराइणो आ। बादशाह ख्वाब बयान कर त तोखे ख्वाब जो ताबीर करे ॾियूं। चवण लॻा बादशाह ख्वाब ॿुधा। बादशाह जो ख्वाब मुखां विसरी वियो आ। वाह 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 सुभान अल्लाह। आत्मत कर जो भेद दस्तगीर। छा चए ख्वाब मुखां? सुभान अल्लाह। तव्हां को भी सुभान अल्लाह विसरी वई आ। हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। बादशाह छा थो चवे? ख्वाब मुखां। नजूमिन ॾिसी करे वाह रे वाह, वाह जो सुधरियो। सभिनि खे गॾु करे ताबीर जे लाइ ख्वाब जे तबे। हाणे तो चवे ख्वाब ई विसरी वियो। बादशाह तो चवे हाणे मूंखे ख्वाब भी यादि ॼारायो, ख्वाब जो ताबीर भी करे ॿुधायो। सभिनि हथ वधा। बादशाह ख्वाब जो ताबीर जेकॾहिं ख्वाब बयान करे, ख्वाब जो ताबीर ॿुधाए सघूं था। बाक़ी एतिरो असांखे इल्म न आहे जो विसरियल ख्वाब भी तोखे यादि ॼारायूं। असां में एतिरी ताक़त न आहे, असांखे एतिरो इल्म न आहे। सभु ख़ामोश थी विया। बादशाह जो हिकिड़ो वज़ीर आ, बादशाह जे साम्हूं अची अर्ज़ करे बादशाह हे को भी
तोखे ख्वाब नथो याद ॼाराए सघे। तुंहिंजे रैयत में तुंहिंजे बादशाहीअ में हिकिड़ो अल्लाह जो प्यारो आ। तुंहिंजे बादशाहीअ में हाणे बादशाह खे ॿुधाए नथो त अल्लाह जो नबी आ। छो उहे पंहिंजे बादशाही जे तकबर में हा, कंहिं अख भी कोन ॿुरंदी ही। हुन चयो अल्लाह जो प्यारो आ, दिल में चए अल्लाह जो नबी। जेकॾहिं दुनिया कायनात जो इल्म अल्लाह ताला अता फरमाईंदो आ त पंहिंजे नबीअ खे अता फरमाईंदो आ। हाय हाय हाय, वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुल्ला त पलीत चवंदा आहिनि त नबीअ खे ग़ैब कोन्हे। अरे मुस्तफ़ा खे त ग़ैब आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, कुर्बान मां पंहिंजे दिलबर नबी जे मक़ाम तां मुंहिंजो दिलबर नबी जेकॾहिं अबू जहल चंड्रो पथरियूं बंद करे हथन में खणी अचे ॿुधा त मुंहिंजे हथ में छा आहे। मुस्तफ़ा फरमाए मां ॿुधायां या जेकी हथ में शइ बंद आ उहा ॿुधाए। फिर इशारो फरमाए उन पथरनि में ग़ैब अचे, उहे पथरियूं चवनि ते अल्लाह जो सचो रसूल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ने फरमाया वा ओ नब्बेकुम बिमा तक़ुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम। हजरत ईसा अलैहिस्सलाम जो ग़ैब अल्लाह ताला कुरान करीम में रखण फरमायो। हजरत ईसा तो फरमाए जेको घरन जे अंदर खाई ईंदा आयो या रखी ईंदा आयो मां अल्लाह जो नबी अवां खे उहे भी ग़ैब जूं खबरूं ॿुधाईंदो आहियां। तुझे करे अल्लाह जो कुरान गवाही दे हजरत ईसा ग़ैब जाने सके तो त मुंहिंजे दिलबर नबीअ जे ग़ैब जो कमाल केतिरो न आला हूंदो। अल्लाह जा नबी ग़ैब ॼाणींदा आहिनि। ग़ैब सुभान नबी लफ्ज़ जी सही मुफ्ती साहब वेठो आ, पुछा के नबी लफ्ज़ जी माना छा आहे। नबी लफ्ज़ जी माना ही आ ग़ैब जे ख़बर ॿुधाइण वारो। को जो मुल्ला उथी चवे नबीअ खे ग़ैब न हो, चए अरे मुल्ला नबीअ जो लफ्ज़ भी चयूं तो वञे त ग़ैब ॼाणण वारो चयूं तो वञी वरी एतराज़ तो करे त ग़ैब नथो ॼाणे। ख़बर न आहे तुंहिंजे दिमाग़ में। प्यारा दोस्तो इहा सोच कीअं आई आ त बुग़्ज़ रखणो आ त नबीअ सां रखणो आ, अदावत रखणी आ त नबीअ सां रखणी आ। जेकॾहिं ईमान सां कलमो पढ़े हा त मुस्तफ़ा जे शान ते तुंहिंजी रग रग ठरी पए हा। सुभान अल्लाह। के मुबारक आ जंहिं मांजे मुस्तफ़ा सां प्यार कयो। जेको मुस्तफ़ा जो ज़िक्र आशिक ॿुधे थो उन जी दिल छा पर रग रग पिरीअ जे इश्क में ठरी थी पवे। सुभान अल्लाह। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो। सुभान अल्लाह। वाह ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो अल्लाह जे कामिल अल्लाह जे प्यारे नबीअ जो गुलाम आ। उन बादशाह वट वज़ीरो उन वज़ीर बादशाह के अर्ज़ कयो हिकिड़ो अल्लाह जो प्यारो आ साईं, उहो अल्लाह जो प्यारो जे करे मां वठी अचां तोखे ख्वाब भी याद ॼाराए सघे थो, ख्वाब जो ताबीर भी तोखे ॿुधाए सघे थो। पर हिकिड़ो शर्त आ तूं अल्लाह जे प्यारे के इज्जत भी ॾींदे मान भी ॾींदे। जे करे उनखे इज्जत ॾेई तख़्तनि ते वेहारे पोइ मां उन अल्लाह जे प्यारे खे वठी अचां। बादशाह जो वठी अचण तुंहिंजो कमु आहे, इज्जत ॾेई तख़्तनि ते वेहारण मुंहिंजो कमु आहे। पोइ देर कहिड़ी आहे मां वञा थो। डोड़ंदो आयो अल्लाह जे प्यारे नबी जंहिंजो नालो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम आ। हज़रत दानियाल अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी उन वटि आयो। सोना बादशाह के मां चई आयो आहियां। बादशाह ख्वाब ॾिठो आ, ख्वाब विसरी वियो आ। बादशाह के तमाम सख्त परेशानी आ। कई सवे नजूमी जादूगर आया, को भी ख्वाब बादशाह के याद ॼाराए न सघियो आ। ओ बादशाह मां बादशाह जे आॾो
तुझी तारीफ करे आयो आया त अल्लाह जो प्यारो आ तोखे जरूर ख्वाब याद ॼाराए सके थो। हाणे सही मेहरबानी कयो मुंहिंजी लज रखो, हलो मूंसां गॾिजी हलो। अल्लाह जे प्यारे नबी फरमायो गुलाम इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इहा त ख्वाब जे लाइ थो चवे। अल्लाह ताला असांखे ज़मीनुनि जे अंदरां ज़मीनुनि जे हेठां जो इल्मु आसमाननि जे मथां जो इल्मु अल्लाह ताला असां नबियनि खे अता फरमायो आहे। वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा मुर्शिद अहिड़ा ख्वाब था याद ॼारायूं मथो चकराजी वेंदुसि। वाह वठी हल हाय हाय सुभान अल्लाह। लगे तो तव्हांखे बि बुखड़ी लगी आहे जो सुभान अल्लाह बि नथा चओ। थोड़ो हथन के मथे करे ये बेचारा पोयां त कसम खणी आया तो कोन ॻाल्हाईंदासीं महफ़िल में। अॼु खणी रख भञो मुस्तफा जे मीलाद में आया हो, खाली झोल खणी आया हो, जॾहिं उथंदासीं त रहमत सां भरियल हूंदी। हथन के मथे करे सुभान अल्लाह चओ। मुंहिंजा मौला जेको दिल वारी सुभान अल्लाह चवे मीलाद जे सदके जल्दी मदीने जो दीदार नसीब फरमा जा। हथन के मथे खणी भेज दस्तगीर जो नारो, नंढा वॾा पोड़ा पक्का दस्तगीर जो उहो नारो लगायो जो मुर्शिद राज़ी थी पए। हथ मथे खणी चओ भेज दस्तगीर। हाय वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये ना हथ बइये मथे जोरदार नारो भेज दस्तगीर। तवज्जो आहे ना। वाह मुल्ला ता चवन नबी के गैब ना आहे। अरे नबियन के त गैब आहे, अल्लाह ताला कामिल वलियन के भी गैब अता फरमायो। हक सुभान अल्लाह। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानाओ, अल्लाह जे नबी के वठी आयो। बादशाह पंहिंजे बादशाही तख्तन तां लही करे अल्लाह जे नबी जो वॾो इस्तक़बाल कयो। अल्लाह ताला पंहिंजे प्यारन के पाण इज्जत ॾींदो आहे। पांजे प्यारन जो शान रब करीम पान वधाइंदो आ। अल्लाह जो नबी दानियाल अलैहिस्सलाम आयो, बादशाही तख्तन ते हेॾां कुर्सी बादशाह जी लगाई वई, हेॾो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जी गॾु कुर्सी लगाई वई। जॾहिं बादशाही तख्तन ते वेठा, अदा बादशाह दुनिया जे बादशाह जी बादशाही त चंद ॾींहंनि जे लाइ, चंद सालन जे लाइ अल्लाह ताला पांजे प्यारन जी बादशाही कयामत ताईं आबाद फरमाई है। हे त घड़ी सवाजा बादशाह है। सुभान अल्लाह त जाओ। पर अल्लाह ताला जेकी आमना जे लाल के बादशाही ॾिनी आहे। वरफअना लक ज़िक्रक पिरी मां रब तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। ॾाढा रण करे सुभान अल्लाह जो। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, हज़रत दानियाल अलैहिस्सलाम आयो। बादशाह अर्ज़ कयो सुणा, मेहरबानी कर ख्वाब विसरी वियो। ॾाढी परेशानी आ। ख्वाब यादगिरी ॼारायो ताबीर पो मेहरबानी। अल्लाह जे नबी फरमायो बादशाह तू ख्वाब जेको ॾिठो मां ॿुधायां ई थो, तव्हां बि ॿुधंदव। इन थकियल सुभान अल्लाह ते त आऊं बि कोन ॿुधाईंदुसि। हाणे अल्लाह जो नबी ख्वाब थो बादशाह खे ॿुधाए। ओ बादशाह तो ख्वाब ॾिठो आ हिकड़ो वॾो बुत आ, जे बुत जा पेर ज़मीन में लॻल आहिनि, उन बुत जी मुंडी आसमान में लॻल आहे, उन बुत जी मुंडी सोन जी ठहियल आहे, सीनो उन जो चांदीअ जो ठहियल आहे, हेठि ट्रामे जो ठहियल आहे। प्यारा दोस्तो उहो क़िस्मनि जो बुत ठहियल आहे। पोइ उन बुत जे मथां हिकिड़ो पत्थर किरियो आहे, उहो बुत ज़रा ज़रा थी खत्म थी वियो आहे। उन मां हिकिड़ो नूर निकतो आहे जंहिं दुनिया जे अंधेरे खे रोशन करे छॾियो आहे। ख्वाब जो ॿुधाए त बादशाह उथी बीह रहियो। वो अल्लाह जा प्यारा वाके तिर बराबर बि हेॾे होॾे कोन्हे। इहो ई ख्वाब आहे जेको तो ॿुधायो, इहो ई मूं ॾिठो आहे। हाणे सही मेहरबानी कर इन ख्वाब जो मूंखे ताबीर करे ॿुधा, ताबीर करे ॿुधा। अल्लाह जे नबी फरमायो तकड़ न कर, कुछ खिदमत त कर।
इया किया जो को जल्दी ख्वाब जो ताबीर खिदमत अल्लाह जे नबी जी हले भाई हाने ख्वाब जो ताबीर सुभान अल्लाह जो 1000 साल अग जो वाक्यो आई अल्लाह जो नबी दानियाल अलैहिस्सलाम तो फरमाए ओ बादशाह इन ख्वाब जो ताबीर है जेको तू बुत डिठो वडो वो किस्मन किस्मन जो बुत ठहल हो ये किस्म किस्म जा जेके गुमराही वारा दीन हा पो इन जे मथा जेको पत्थर किरियो आ आखिर जमान नबी 1000 साल खां पो आखिर जमान नबी इंदो अल्लाह ताला उन जे अचण सां एतिरो त रंग लाईंदो इहो जेको उन्हनि जे मथां पत्थर किरियो आ इहो मुंहिंजे दिलबर नबीअ जो इस्लाम आ उन जे मथां किरियो आ सभु गुमराहीअ वारा दीन ख़त्म थी वेंदा अल्लाह ताला मुझे मुस्तफा जे नूर सां उन जे इस्लाम के रोशन करे छड़ींदा यो इन जो इस्लाम आए प्यारा दोस्तो हैरानगी वठी वही बादशाह कदमन ते किरी पियो वाह अल्लाह जा नबी तो ख्वाब भी याद ॼारायो ताबीर भी ॾाढो सुठो करे ॿुधायो अथई नौकर बणजी वियो कुर्बान मुझे प्रिय जा परवानो मुझो दिलबर नबी आयो कोने हज़ारे साल मुस्तफा जो जिक्र अग में पियो हली जो नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है पढ़ो अस्सलातु सुनल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है पढ़ो अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह हबीब अल्लाह सरकार की आमद मथे खणी जवाब ॾियणो आहे साईं सरकार की आमद नंढनि जो आवाज़ तो जे वॾनि जो आवाज़ कोन पियो अचे जेके मुस्तफा जे मिलाद जी ख़ुशी हाथ मथे खणी जवाब दे सरकार की आमद दिलदार की आमद जरा जोर से बोलो शर्माना छोड़ो लब चूम के बोलो और ऊंचा बोलो और ऊंचा बोलो हुजूर की आमद मरहबा नूर की आमद मरहबा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह जब तलक ये चांद तार झिलमिलाते जाएंगे तब तलक जश्ने विलादत हम मनाते जाएंगे नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है बोलो अस्सलातु वस्सलाम अलैका पोया पोया कोन पिया पढ़ाइनि मुस्तफा जी रहमत सभिनि जे लाइ हथ मथे खणे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु हबीब अल्लाह ॾाढा भेज दस्तगीर जो नारो चओ हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो जीअं टाइम गुज़रंदो पियो अचे मुस्तफा जो शान ज़ाहिर थींदो पियो अचे
इहो 1000 साल जो अॻु जो वाक़ियो ॿुधव। हाणे ॿुधो मुस्तफ़ा जे अचण खां 400 साल अॻु में। दिल सां त सुभान अल्लाह चओ। वक्त जो बादशाह जंहिंजो नालो तुब्बे हुमैरिया, उनखे अवल चयो वेंदो आ। वो तुब्बे हुमैरी बादशाह पंहिंजे वज़ीरन के घुरायो। वज़ीर आया, बादशाह तो चवे वज़ीर मुंहिंजी दिल थी चवे त मां ॿियनि मुल्कनि जो सैर कयां। ॿियनि मुल्कनि जो सैर कयां। साईं तूं वक्त जो बादशाह तोखे केरु झलींदो? तुंहिंजी मर्ज़ी आहे त भले सैर कर, रब बादशाही ॾिनी अथई। सैर कर, रब तोखे दुनिया दौलत भी ॾिनी आहे, वक्त जो बादशाह आहे। उन बादशाह चयो हाणे तव्हांखे बंदोबस्त करणो आहे काफ़िले जो। मुंहिंजे काफ़िले में हकीम भी हुजनि, नजूमी भी हुजनि, आलिम भी हुजनि। 250-300 आलिम हुजनि, 250-300 हकीम हुजनि, 250-300 नजूमी हुजनि, 250-300 पोइ मूंसां गॾु सिपाही हुजनि। प्यारा दोस्तो, उन्हनि जे लाइ बंदोबस्त कयो वञे। बादशाह तो चवे जेके भी रस्ते में मुंहिंजो इस्तक़बाल कंदा, मां बादशाह उनखे हिकड़ी सोन जी अशरफी ॾींदुमि ऐं हिकड़ो भलो कपिड़ो जोड़े जो। ओ भलो कपिड़ो जेको आहे उहो जोड़ो भी उनखे ॾींदुमि जेको मुंहिंजो इस्तक़बाल कंदो। बादशाह चयो तव्हांखे 20-25 ॾींहंनि जी मोहलत आहे, इहा तैयारी करे वठो। बादशाह जो हुक्म थियो। उन जा वज़ीर बादशाह जे हुक्म ते 20-25 ॾींहं ॾिहाड़नि में सॼी तैयारी थी वई आहे। बादशाह खे अची अर्ज़ कयूं, बादशाह हाणे तव्हां भले सफ़र ते निकिरो, तव्हांजो सॼो बंदोबस्त सफ़र वारो असां करे छॾियो आहे। बादशाह निकितो, इहे सवे आलिम हकीम इन सां गॾु हा। जंहिं भी बादशाही वटां गुज़र पियो करे, सभु निकिरी करे सलामी पेश पिया कनि, बादशाह जो इस्तक़बाल पिया कनि। बादशाह जंहिं बादशाही मां निकिरे, हर बादशाही में हिन जो इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं हलंदे हलंदे मक्के जे शहर में पता काथे अल्लाह जो बैतुल्लाह किथे आ? चो मक्के में। किथे? मुंहिंजा मौला जेको दिल सां सुभान अल्लाह चवे उनखे बैतुल्लाह जो दीदार नसीब फरमा जा। लगे तो हिन कुंड वारनि खे सिक कुझु घटि आहे। बाबा सिक आहे त हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ त बैतुल्लाह जो दीदार थिए न। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, बैतुल्लाह में जियां जो बादशाह मक्के जे शहर में पतो, हिकड़ो माण्हू भी इस्तक़बाल जे लाइ न आयो। बादशाह 2-3 ॾींहं रहियो, वज़ीरन के घुराई। ओ वज़ीर, हर बादशाही वारनि मुंहिंजो इस्तक़बाल कयो, मूंखे इज्जत ॾिनी। मक्के जो अॼु ताईं हिकड़ो माण्हू भी मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ न आयो आहे, मुंहिंजे सलामीअ जे लाइ न आयो आहे। छाजे करे? चवण लगा, ओ बादशाह, हिन मक्के में हिकड़ो अल्लाह जो घर बैतुल्लाह आ, जेको रब करीम हिन मक्के वारनि खे अता फरमायो आ। उन्हनि जे दरनि ते त वक्त जा बादशाह पाण हली ईंदा आहिनि, बैतुल्लाह जी सलामी पेश कंदा आहिनि। बादशाह मक्के जा माण्हू कंहिंजी सलामी पेश न कंदा आहिनि, दुनिया वारा मक्के वारनि जी सलामी पेश कंदा आहिनि। तुंहिंजी सलामी पेश छो कनि? अल्लाह जो घर हिन के उन ते नाज़ा। बादशाह चयो त अच्छा इन्हनि खे इन बैतुल्लाह ते नाज़ा, तॾहिं मुंहिंजे सलामी जे लाइ नथा अचनि। उन बादशाह दिल में प्यारा दोस्तो ख्याल कयो,
बुरो ख्याल कयो त इन बैतुल्ला के तौबा नऊज़ बिल्लाह शहीद कराए छॾियां, पोइ हिननि जी मस्ती मरी वेंदी, पोइ हिननि खे पंहिंजे दर जो गुलाम मां बनाए छॾियां। अञा बादशाह इहा नियत कई, रब जे तरफ़ा अज़ाब नाज़िल थियो। बादशाह जे कननि मां रत वहण शुरू थी वई, नक मां रत वहण शुरू थी वई, वात मां रत वहण शुरू थी वई, हेठां खून हलण शुरू थी वियो। बादशाह वस करे छॾिया, जे हकीमनि खे घुरायो, सवे हकीम बि गॾा। जेको हकीम अचे इलाज करे करे थकजी पवे, हैरानगीअ में अचनि त यार असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बीमारी कहिड़ी आहे। अचानक बादशाह जे मथां एतिरी बीमारी, असां त ज़िंदगीअ में अहिड़ी बीमारी ॾिठी ई कान्हे, कंहिंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। बादशाह चयो जेको आलिम आहिनि, जेको उन्हनि में वॾो वॾो आलिम आहे, उनखे वठी अचो। उहो आलिम त हो पर रब जे दरबार में प्यारो बानो वक्त जो कामिल वली भी हो। वो आयो बादशाह जी अची नफ्ज़ ॾिठई, नफ्ज़ ॾिठई। अॼुकल्ह त डॉक्टर आहिनि साईं, नफ्ज़ छा जी बस पतो न ठका सुई थी वेंदी। ॾाढा त चओ अॻे अहिड़ा अहिड़ा हकीम हूंदा हा, पर जेकॾहिं बीमार जो सिर्फ़ चोलो उन्हनि वटि पहुचे त बि बीमारी ॻोल्हे वेंदा। ॾाढा त चओ न, थकिजी पिया हो छा? हाणे हिकिड़ा त सुभान अल्लाह, हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो चओ, अवल खां आख़िर ताईं हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो। अल्लाह तुम्हारी मथे जोरदार नारो भेज। उन आलिम वक्त जे कामिल नफ्ज़ ॾिसी करे बादशाह, ये का दुनिया जी बीमारी नाहे, रब तुझे मथा को डमरियो आ, तो गलत को इरादो कयो आ, रब रुसी पियो आ जो तुझे मथा यो डमर अची वियो आ। दान निकरी वई, वाके मां दिल में गलत इरादो कयो त बैतुल्ला के मां शहीद कंदुमि। ओ बादशाह इहो पंहिंजो इरादो मोटा, तौबा ताइब थी, न त इन बीमारीअ में तड़पी तड़पी मरी वेंदे, शफा तोखे कोन मिली सघंदी। बादशाह तौबा ताइब थियो, मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी मिले, मां तुंहिंजे दरबार में तौबा तो कयां। अञा तौबा कंदो वयो त बादशाह जी तकलीफ़ दूर थींदी वई आहे। छो जो शहर भी मको हो, तो अल्लाह जे शहर मक्के में दुआ कबूल छो न थे? ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, बादशाह जो खुश थियो कि मूंखे बैतुल्ला वटि वठी हलो, बैतुल्ला दे वठी हलो। जॾहिं बैतुल्ला दे आया, बैतुल्ला ते नजर पई, बैतुल्ला के चुमण लगो, बैतुल्ला में चिंबड़ी करे मुंहिंजे रब के रोई करे ज़ारो कतार अर्ज़ करणो, मुंहिंजा मौला जेके मुंहिंजूं खताउनि मूंखे माफ़ फरमा। रब जे दरबार में रोई रोई अर्ज़ कई, मुंहिंजो रब राज़ी थी पियो, मेहरबानी। जॾहिं रब मेहरबान थींदो आहे त उन खां नेकीअ जा कम वठंदो आहे। रब राज़ी थी पियो, हिन के दिल में ख्याल आयो त काबतुल्लाह शरीफ जे मथा मां गिलाफ चाढ़ायां। पहिरियों बैतुल्लाह जे मथा गिलाफ न हो, खाली दीवारूं हूं। पो पहिरियों बैतुल्लाह जे मथा गिलाफ, उन तुब्बे हुमैरी बादशाह गिलाफ चाढ़ायो। गिलाफ ठाराए करे बैतुल्ला जे मथा गिलाफ चाढ़ायो वियो, ॿाहिरां भी अंदरां भी
उन खां बाद में बादशाह छा कयो, जेके भी जे मक्के जे रहण वारा आयो मां ॿियनि खे हिकु सोनी अशरफी थो ॾियां पर हाणे मक्के वारनि खे हिकु हिकु माण्हूअ खे 2 सोनियूं अशरफियूं 2 जोड़ा सभिनि मक्के वारनि खे ॾिनई। उन खां बाद में पंहिंजे आलिमनि पंहिंजे काफ़िले वारनि खे जे हलो त हाणे काफ़िले खे अॻिते रवानो कयो त अञा मूंखे अॻिते सैर करणो आहे। अल्लाह जे काबे खां जॾहिं रवाना थिया बादशाह जो काफ़िलो हलंदो आहे। हेॾे तवजो कयो त मां अर्ज़ कयां, काफ़िलो हलंदे हलंदे जॾहिं मुंहिंजे महबूब जे मदीने जे सरज़मीन तां काफ़िलो गुज़र पियो करे, मुंहिंजा मौला जेको दिल सां सुभान अल्लाह चवे उनखे मदीने जो दीदार नसीब फरमा जा। फ़कीरो मिलाद जी महफ़िल खटण जी घड़ी आ, कबूलियत जी घड़ी आ। दिल सां सुभान अल्लाह चओ त गुंबद खज़रा जो दीदार त मदीने में जन्नतुल बक़िया वारनि जो भी दीदार थींदो। हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो, अञा अञा इश्क वारी राड़ कर फ़कीरा। जीअं जो मदीने जे सरज़मीन ते पादा मौलाना अब्दुल हकीम सही अब्दुल सत्तार से ॾाढा सुभान अल्लाह कादरी सही तव्हांजो नालो छा आहे साईं? साईं गुलाम इधर से सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। मदीने जे सरज़मीन तां जॾहिं गुज़र पिया कनि वॾा वक्त जा जयद आलिम त गॾु हुआ न, ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, जीअं जो मदीने जे सरज़मीन वटां गुज़र पिया कनि का बि शइ कोन, रुगो झंगल हो। आलिम पंहिंजे सवारनि तां लही पिया। मदीने जे सरज़मीन आई, उहे आलिम लही पिया। वाह इश्क में को काॾे पियो भॼे, को काॾे पियो भॼे। बादशाह जो छा थी वियो आहे तव्हांखे? मूंखे त हैरानगी वठी वई आहे। तव्हां त चरियनि वांगुरु कंहिं महिल हेॾे था भॼो, कंहिं महिल हेॾे था भॼो, तव्हांखे छा थी वियो आहे? ओ बादशाह चरिया छो न थियो? हीअ उहा सरज़मीन आ जंहिं सरज़मीन ते आख़िरी ज़मान नबी आमना जे लाल जी आमद थींदी। उहा जगह आ जाथे आमना जे लाल जो आखिरी आरामगाह थींदो। पोइ असां चरिया छो न थियो? बादशाह हाणे तूं ॼाण, तुंहिंजी बादशाही तुंहिंजा सफ़र ॼाणनि। असांजो सफ़र ख़तम, मरंदे घड़ीअ ताईं असां हिन ज़मीन जे टुकड़े ते गुज़ारींदासीं, मन उन आमना जे लाल जो दीदार नसीब थी पवे। मुंहिंजा मौला जेको दिल वारी रड़ करे सुभान अल्लाह चवे उनखे भी ख्वाब में मदीने वारे जो दीदार नसीब फरमा दे। हाथ बइए मथे जोरदार दस्तगीर। वाह मुंहिंजा मुर्शिद कोन हलंदासीं, तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं वञ, पर जेकॾहिं असांखे दीदार नसीब न थियो मन असांजे पोयनि खे दीदार नसीब थिए। ओ मुंहिंजे प्रियनि जा परवानो, बादशाह भी सवारनि तां लही पियो। जेकॾहिं आख़िरी ज़मान नबी जंहिंजी तव्हां एतिरी तारीफ़ था कयो, जेको नबियनि जो इमाम थींदो, तव्हां अगर उन जे लाइ इश्क में मोहब्बत में अञा आयो कोने। 400 साल अॻु जो वाक़ियो आहे। 400 साल अॻु में मुस्तफ़ा जो मीलाद पियो मल्हाइजे। ओ मुस्तफ़ा जे अचण जी प्यारा दोस्तों खुशी पिया मल्हाइनि। मुंहिंजे प्रिय जा परवानो, उन बादशाह के जो असां हिते रहंदासीं। बादशाह चयो पर ईअं न, हाणे तव्हां जेके भी आलिम आहियो सभिनि जे लाइ बहितरीन राशगाह थो मां ठारायां। जिन जूं शादियूं थियल न आहिनि उन जूं शादियूं भी करायां, उन्हनि जा घर आबाद कया विया। उन बादशाह जो हाणे 2 मंजिल जगह मां मुस्तफ़ा जे लाइ भी ठारायूं थो वञा। मुल्ला था चवनि काथे आ मीलाद? अरे किताब पढ़ त सही न, मुस्तफ़ा आयो कोने, मीलाद वारियूं बिल्डिंगूं पहिरियों पियूं खॼनि। इहो मीलाद न आहे त ॿियो छा आहे? ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, 2 मंजिल जगह भी तैयार थी वई। बादशाह
खत लिखियो, खत लिखी करे उन आलिम सगोरे खे ॾिनई हे तव्हां संभाल जो, जेकॾहिं तव्हां दुनिया मां वञण वारा हुजो पंहिंजे पोयों औलाद खे पारत कजो। वरी उहा पंहिंजे औलाद खे पारत करे इहो खत बि मुंहिंजे प्रिय जी दरबार में पहुचे, हीअ जॻह जो तोहफ़ो बि दिलबर नबीअ जी दरबार में पहुचे। वक्त गुज़रंदो आयो, जॾहिं मक्के में काफरन मुझे महबूब के तकलीफ़ूं ॾिनियूं, ओ प्रिय जा परवानो रब जो हुकुम थियो प्री हाणे मक्के खां हिजरत कर, मक्के खां हिजरत कर। ओ मुंहिंजा मौला मक्के में मुंहिंजी विलादत थी आ, मक्को शहर मां मुस्तफ़ा के प्यारो आ, मां मुस्तफ़ा के सभई ॻाल्हायो, मां मुस्तफ़ा के प्यारो आ। ओ मुंहिंजा मौला मक्को मूंखे प्यारो आ, हाणे हिजरत थो कराए मूंखे ओॾे मोकिल जेको शहर तो रब खे प्यारो हुजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हुकुम थियो, ओ प्री तू यसरब जे शहर में वञ, वो यसरब जेको अॼु मदीनो आ। वाह दिलबर नबी तुझे शान ता कुर्बान वञा, मुंहिंजो दिलबर नबी हिजरत करे जॾहिं मक्के में तशरीफ फरमा थिया, प्यारा दोस्तों मदीने में तशरीफ फरमा थिया, मक्के मां मदीने में पाता, मदीने वारन जा भाग खुली पिया, नंढा वॾा पोढ़ा पका सब ॿार मुंहिंजे दिलबर नबीअ जे इस्तक़बाल जे लाइ निकिरी आया। मदीने वारन जा त भाग खुली पिया, जे वट नबियन जो इमाम अची वियो आहे। हिते के आशिक़ कलम खयो, ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। इन नंढड़न खे हेठि विहार, लाउड जे साम्हूं जेके वेठा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। इन लाउड खे थोड़ो उरते मुंह कर, हिन विच जमायत में मुंह करे। लाउड तुंहिंजो भलो थो हले, पहिरियों ई त बेला में भलो लाउड मिलियो आहे मूंखे। ये दुआ है ना सही, मूंखे वणियो त इहा दुआ है ना। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। तू आदम खां भी आए अवल, हिते आए थींदे खत्म रुसल पैदा कोन कयो, रब तुझे मिसल पैदा कोन कयो, रब तुझे मिसल कोई आलम में इंसान नबी तुझे शान मथा। दिल ठरे थी तो सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह चओ त मां शेर अञा अॻिते। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुझे शान मथा कुर्बान नबी, घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। अॻिते आशिक़ जा लफ़्ज़ ॿुधो। मेराज तोखे जिस्मानी थियो, सारो सैर तोखे सुबहानी थियो, सारो देह तो तां
कुर्बानी थियो सारो ॾेह तो तां कुर्बानी थियो ॾिसी मलक थिया मस्तान नबी तुझे शान मता कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हे उहो शेर आहे जेको तो असांजे अक़ीदे वारो शेर आहे वाह वाह हे शेर ॿुधंदे दिलि न पिरीअ जे इश्क में रग रग ठरी पवंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह शेर हले कंजू साहिब न कजो हे जेतिरो शेर वणे ओतिरो सुभान अल्लाह आशिक छा थो चवे सईं बिना पाछे जे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुक्म सुभान अल्लाह हथन के मथे करे सुभान